साईं हिन बिल्डिंग जो नालो आहे टीवी वारी बिल्डिंग ऐं तरीक़ मलिक जे मथां आहे। पार्क ठहियल आहे। हे साईं वर्जिश लाइ ठहियल आहिनि। सुबुह जो माण्हू ईंदा आहिनि या शाम जो असर खां पोइ हे वर्जिश कंदा आहिनि हिते अची। हे जेके कुर्सियूं ठहियल आहिनि वर्जिश वारियूं सभु टोटल। हे पब्लिक पार्क आहे। हिन पार्क में जेके इहे शयूं रखियल आहिनि, परियां झूला ॿिया आहिनि ॿारनि जा ऐं मुफ़्त में, फ्री ऑफ कॉस्ट। को टिकट कोन्हे, को किरायो कोन्हे। हे सभु गवर्नमेंट जी तरफ़ों आहिनि माण्हुनि खे सहूलियत ॾियणु। गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे जेका टैक्स वठे थी उहो माण्हुनि खे सहूलियत बि ॾींदी आहे, तफ़री मक़ामात बि ठाहे ॾींदी आहे। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो। तव्हांजा सुठा सुठा कॉमेंट ईंदा आहिनि त दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे त असांजा दोस्त, असांजा चाहण वारा असांखे ॾिसनि था। दोस्तो ही हिकिड़ो पार्क ठहियल आहे मेन रोड जे मथां। हे मेन रोड आहे। हिन रोड जो नालो आहे मलिक अब्दुल अज़ीज़ ऐं हे फ्री ऑफ कॉस्ट हे वर्जिश लाइ सुबुह माण्हू ईंदा आहिनि हिते। हे पंहिंजी वर्जिश वग़ैरह कंदा आहिनि। हिननि ते माण्हू जेको आहे त ॾिसो कुर्सियूं लॻल आहिनि। हे मुफ़्त में, को टिकट कोन्हे, को पैसो पाई कोन्हे। हे सभु शयूं ईअं हिते लॻल आहिनि। हे हुकूमत जे तरफ़ों पार्क ठहियल आहिनि सरकारी। जीअं पंहिंजे पाकिस्तान में पार्क को ठाहींदा आहिनि माण्हुनि जे लाइ तफ़री लाइ, त उते टिकट हूंदो आहे। हिते को टिकट कोन्हे। गाॾियूं बीठियूं आहिनि पासनि में, माण्हू ईंदा आहिनि हिते पंहिंजी वर्जिश कंदा आहिनि, वेहंदा आहिनि, को ज़हनी सुकून वठंदा आहिनि। माण्हुनि खे ज़िंदगी इलाही परेशानियूं आहिनि पंहिंजूं, मसइला मसाइल, पोइ अची हिते वेहंदा आहिनि। ॾिसो था केॾो वॾो पार्क आहे। हींअर सुबुह जो टाइम आहे, रश कोन्हे। पर में बिल्डिंग ठहे थी हिकिड़ी वॾी का। केॾो त वॾो पार्क ठहियल आहे। ऐं हीअ जेके ॿारनि जा रांदीका लॻल आहिनि अंदरि, हिकिड़ो खेमो लॻल आहे, हिनखे खेमो चवंदा आहिनि। ठीकु आहे। हेठि जेके हिन झूला आहिनि, पाण हलूं था वेझो। हेॾो ई मज़दूर बि कमु कनि था। बाग़ जो जेके माली हूंदा आहिनि उहे कमु कंदा आहिनि। पाणी थियो, गोॾी थी, का छॿुर कटण थी, उन हिसाब सां पंहिंजो कमु कंदा आहिनि, पंहिंजी ड्यूटी कंदा आहिनि। पंहिंजी ड्यूटी करे पोइ हलिया ईंदा आहिनि। ॾिसो ही तॾहिं त माण्हू हिननि जी गवर्नमेंट खे सपोर्ट कंदा आहिनि न, छो जो हे माण्हू जे लाइ तफ़रीह लाइ कई शयूं ठाहींदा आहिनि। को पार्क थियो, हाणे समुंड ते केॾो न सुहिणो समुंड हिननि ठाहियो आहे, माण्हू उते अची वेहंदा आहिनि। ऐं मेन शइ इहा आहे त टिकट कोन्हे। हाणे हीअ ॾिसो साफ़ सुथिरो माहौल, सफ़ाई ॾिसो। ऐं हे ॿारनि जे लाइ लॻल आहिनि त ॿार अची हिते इंजॉय कनि, वेहनि, फैमिलियूं अचनि। हे शाम जो असर खां पोइ जेको जीअं ॾींहुं थधो थींदो आहे, 4 बजे खां पोइ हिते ॿार ईंदा आहिनि। असांजे पाकिस्तान में हर जॻह ते पैसो, किथे बि को बाग़ हूंदो, कोई झूलो हूंदो, ॿारनि जो को तफ़री हूंदो, उते पैसा। रुगो पट पटा लॻी पई आहे पाकिस्तान में। त इहे मुल्क तरक़ी कंदा आहिनि न, तॾहिं त इहे माण्हू तरक़ी था कनि। टैक्स वठनि था उन्हनि खां, माण्हुनि खां जेको आहे त उन जे लाइ ख़र्च बि कंदा आहिनि। वरी माण्हुनि खे तफ़री मक़ामात ठाहे ॾींदा आहिनि। वरी कानून हूंदो आहे सभिनी जे लाइ बराबरि हिकु जेतिरो। ईअं न आहे त सिफ़ारिशी आहिनि असांजा पार्टी जा माण्हू न, या असांजा जेके आहिनि
मज़हबी पार्टियूं घणियूं आहिनि, हिकु त रुगो फतवा जारी थींदा रहंदा आहिनि। ज़िंदगी आहे, लाइफ आहे भाई, थोरो घणो माण्हू ॿाहिरि निकिरे, कुझु ॾिसे, दुनिया खे इंजॉय करे। पर पाण ॾे जेको आहे त पाकिस्तान में त रुगो फतवा, मुल्ला आहिनि त फतवा ॾेई वेठा आहिनि। जेकॾहिं को पार्टी आहे त उहा फतवा ॾेई वेठी आहे त फलाणो करप्ट आहे, फलाणो खाई वियो। साईं, खाओ त तव्हां सभु था, जेकर एॾा नेक निमाज़ी आहियो तव्हां बग़ैर पार्टी जे कमु कयो न। छो था पंहिंजो पाण खे MNA MP सॾायो था, वज़ीर सॾायो था। इन जे चकर में अची तव्हां जेको आहे त माण्हू सां ज़ुल्म ज़्यादतियूं कयो था। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कयो, ताकी जीअं मां का नई वीडियो अपलोड कयां त उनजो नोटिफिकेशन तव्हां वटि अची वञे। हाणे हिकिड़ो ॿियो पार्क ठहियलु आहे, पाण हलूं था उन पासे ॾे। हा, संगत तव्हांखे उनजो बि नज़ारो करायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही नओं हिकिड़ो पार्क ठहियो आहे जेको शारा सिटी जे मथां आहे। ॾिसो कहिड़ा न गुल, ट्रेक, माण्हू घुमनि था, हर शइ लॻो पियो आहे फ्री ऑफ कॉस्ट। हेॾो साइकिल वग़ैरह ॿार हलाईंदा, हेॾो विच में ट्रेक ठहियलु आहे, माण्हू घुमनि था, फिरनि था। इहे गवर्नमेंट जी जेके आहिनि पॉलिसियूं आहिनि, इन्हनि जे करे जेको आहे त माण्हू हिन खे पसंदि कंदा आहिनि त माण्हुनि खे सहूलियत ॾिए। गवर्नमेंट उहा हुजे जेका माण्हुनि खे सहूलियत ॾिए, तफ़री ॾिए, तफ़री मुक़ाम ठाहे, जेको पंहिंजे माण्हुनि जो ख़्यालु रखे। असां ॾे जेको आहे त हिकिड़ो को नंढो बाग़ीचो बि खणी ठाहींदा, उते बि पैसनि जो टिकट हणंदा। त वाह, हीअ टिकट आहे, हिन ते एतिरो आहे। जीअं कोरंगी में ठहियलु आहिनि, हिकिड़ो 5 नंबर ते आहे जेको 50 रियाल वठे थो, 50 रुपया। हालांकि बोर्ड लॻल आहे फ्री ऑफ कॉस्ट जो, चाहे मुफ़्त में आहे, लेकिन उते पोइ बि टिकट लॻल आहे। असां ॾे पाकिस्तान में रुगो पंहिंजनि माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणु, पंहिंजनि खे लुटणु, उन्हनि खां पैसा कढणु, बसि इहो हुतां जो रवाजु आहे। हेॾे को तफ़री मक़ामात कोन्हनि, को घुमण जा जॻह कोन। हिकिड़ो सी वियो आहे, उते बि अफ़गानी, पठान, ॿिया जेके हुते क़ाबिज़ आहिनि त माण्हुनि सां, ॿारनि सां बदतमीज़ियूं करणु, घोड़ा डोड़ंदा, उठ डोड़ंदा, बसि इहे शयूं। असां ॾे बि माण्हुनि खे खपे, गवर्नमेंट खे खपे त माण्हुनि जे लाइ तफ़री मुक़ामात ठाहिनि। ऐं हिते जेके आहिनि चांहि जा होटल ठहियलु आहिनि, से बि सस्ता आहिनि। ईअं न आहे त हिते जेको होटल ठहियलु आहिनि त महांगा। जीअं पंहिंजे कराची समुंड ते त सी वी ते वेंदे त रुपए वारी शइ 5 रुपए मिलंदी, त हिते उहो निज़ाम कोन्हे। हिते चेक एंड बैलेंस आहे, माण्हू चेक कंदा आहिनि त भाई कीअं थी शइ खपे, घणो रेट आहे, महांगी त नथा खपाइनि। त तॾहिं क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि, बाक़ी क़ौमूं ईअं तरक़ियूं न आहिनि कंदियूं त रुगो पैसा पट पटां लुटणु फुरणु। केॾी न वणकारी थियलु आहे, ॿिन्ही पासनि खां गुल पोखियल आहिनि। केॾो न सुठो पार्क ठहियलु आहे, रोड क्रॉस लाइ बि माण्हू अचण वञण लाइ दग ठहियलु आहे। ॾिसो गवर्नमेंट जो केॾो ख़र्चो थियलु आहे। रुगो टाइल विछायल आहिनि हेठि, ॿिन्ही पासनि खां जेका न खजी जा वण, साम्हूं झूला लॻल आहिनि। हेॾो हीअ त ॿारनि जे लाइ जेको झूला ठहियलु आहे न, फ्री ऑफ कॉस्ट, को टिकट कोन्हे, को पैसो पाई कोन्हे, आवाम जे लाइ ठहियलु आहिनि।
हिते ॿार ईंदा आहिनि, वठी ईंदा आहिनि ॿारनि खे, घुमाईंदा आहिनि। तव्हांखे थोरो विजुअली ॾेखारियो। हे असां जहाज़ साईं, जहाज़ जी लैंडिंग आहे, लहंदो जहाज़। हे ॿार खेॾनि था, हे झूला लॻल आहिनि, हे VIP पोपो, हे सिक्योरिटी वारा घुमनि था हिते। हे सॼो जेको आहे त मुफ़्त में आहे, को पैसो पाई कोन्हे, को टिकट कोन्हे। असांजे पाकिस्तान वांगुरु कोन्हे त हर झूले ते पैसा वठनि, किरायो वठनि, टिकट हुजे। हिते टिकट विकट कोन्हे। ये ॿार ॾिस कीअं था खेॾनि, घुमनि था। ॿारनि खे खेॾाईंदा, प्ले ग्राउंड आहे। तमाम दोस्तन से गुजारिश है तो मुझे चैनल पे सब्सक्राइब करो, लाइक करो, प्लस बेल आइकन के प्रेस करो। वाह वाह वाह, जैसे झूला ठहल आहिनि ॾिसो, ऐं साफ़ सुथरा, सफ़ाई ॾिसो, रंग बिरंगी जेके झूला ॿार खेॾनि था। ये सॼो गवर्नमेंट जो ख़र्च थियल आहे ऐं फ्री ऑफ कॉस्ट थियल आहे। का पैसा कोन्हे, को टिकट कोन्हे, ॿारनि जे इंजॉयमेंट लाइ ठहियल आहे। सफ़ाई ॾिसो दोस्तों, सफ़ाई कीअं है, केॾी न सुहिणी सफ़ाई थियल आहे। ऐं माण्हुनि में बि शऊर आहे। जेकॾहिं हिते को शइ उछलींदा न आहिनि, डस्टबिन रखियल आहिनि, दॿा रखियल आहिनि, उन दॿनि में जेको उछलींदा आहिनि शयूं, माण्हुनि खे बि अवेयरनेस थियल आहे। ईअं न आहे त हलंदे फिरंदे जेका शइ आई खणी उछले फिटी कनि। दग में का बि शइ फिटी न आहिनि कंदा। तमाम सॼी संगत से गुजारिश है तो मुझे चैनल के सब्सक्राइब करो, लाइक करो, प्लस बेल आइकन के ज़रूर प्रेस करो। दोस्तों तमाम सॼी संगत से गुजारिश है तो मुझे चैनल के सब्सक्राइब करो, लाइक करो, प्लस बेल आइकन ज़रूर प्रेस करो। तो गुजारिश यही है तो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में ॿीहर मुलाक़ात थी। पुॼाणी ना है तेसी ताईं अल्लाह हाफिज़।